नाज़रीन, अॻूणो वज़ीर आज़म ऐं नवाज़ लीग सदर शहबाज शरीफ मुतहदा जे बहादुराबाद मरकज़ पहुची विया आहिनि। MQM कन्वेनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फारूक सत्तार, मुस्तफ़ा कमाल ऐं ॿियनि तरफ़ां अॻूणे वज़ीर आज़म जी आजियां कई वई। नवाज़ लीग सदर शहबाज शरीफ MQM कन्वेनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿियनि अॻवाननि सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में चूंड, इत्तिहाद ऐं सीट एडजस्टमेंट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई आहे। शहबाज शरीफ चयो आहे त कराची में अॻु ॿोरी बंद लाश मिलंदा हुआ। नवाज़ शरीफ शहर में दहशतगर्दी जो ख़ात्मो आंदो। कराची मां केर बि कामयाब थिए गॾिजी कमु कंदासीं। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर कयूं पिया। अॻूणो वज़ीर आज़म ऐं नवाज़ लीग सदर शहबाज शरीफ मुतहदा जे बहादुराबाद मरकज़ पहुची वियो आहे। MQM कन्वेनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फारूक सत्तार, मुस्तफ़ा कमाल ऐं ॿियनि तरफ़ां अॻूणे वज़ीर आज़म जी आजियां कई वई। नवाज़ लीग सदर शहबाज शरीफ MQM कन्वेनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿियनि अॻवाननि सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में चूंड, इत्तिहाद ऐं सीट एडजस्टमेंट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई आहे। शहबाज शरीफ चयो आहे त कराची में अॻु ॿोरी बंद लाश मिलंदा हुआ। नवाज़ शरीफ शहर में दहशतगर्दी जो ख़ात्मो आंदो। कराची मां केर बि कामयाब थिए गॾिजी कमु कंदासीं।